वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे सीनियर अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे त सिंध जूं क़ौम परस्त जमायतूं हिकु प्लेटफॉर्म ते गॾु हूंदियूं आहिनि। सिंध एक्शन कमेटी बि हिकु क़ौम परस्त पार्टियुनि जो इतिहाद आहे। सिंध मथां नाज़िल थियल मुसीबतुनि खे अवामी जिदोजहद ज़रिए ख़तमु करे सघिजे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन हाला पुराणा मेहंदी हाउस ते नदीम मेहंदी मसूद मेहंदी पारां ॾिनल आजियाणे बाद आवाज़ टीवी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे कयो। हिन चयो त पीपल्स पार्टी जो किरदारु सदाईं सिंध खे लुटणु फुरणु ऐं सिंध दुश्मनी खां सवाइ ॿियो न रहियो आहे। हिन चयो त पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा बलूचिस्तान में अफ़गानी पठाणनि जी दाख़िला ते पाबंदी आहे, पर सिंध हुकूमत इन ॾिस में अञा ताईं बिल्कुलु ख़ामोश आहे। डॉक्टर नियाज़ कालाणी जो चवणु हो त बहिरिया मनसूबे ख़िलाफ़ ॻायल 6 जून वारे पुरअमन धरणे ते हलायल गोलियुनि ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जे इस्तेमाल सबबि असांजा मुतासिर थियल कारकुन शहीद थियणु शुरू थी विया आहिनि। सिंध हुकूमत पंहिंजे वाइड़ाप जो मुज़ाहिरो कंदे गैरक़ानूनी वालार कंदड़ सिंध दुश्मन मनसूबे बहिरिया जी वंगार वंदे सिंध जे पुरअमन कारकुननि ते ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं गोलियूं हलाए 33 दहशतगर्दी जा केस दाख़िल कया आहिनि। 6 जून ते जेको बहिरिया टाउन आॾो पुरअमन धरणो लॻो सिंध एक्शन कमेटी जो, जंहिंखे सिंध सरकार पुरअमन धरणे खे हज़म न करे सघी सियासी बदहज़मी जो मुज़ाहिरो कंदे उन अवामी समुंड ते गोलियूं ऐं शेल चलाया। त उन शेलनि जे नतीजे में असांजो हिकिड़ो सीनियर दोस्त हाजी शफ़ी सरकी उहो मुतासिर थियो, उन फेफड़ मुतासिर थिया ऐं अॼु उहो जेको आहे त शहीद थी वियो। चई सघूं था त इन 6 जून वारे ते जेको तशदुद जेको कयो आहे सिंध सरकार, उन में असांजा दोस्त बि जेको आहे शहीद थियणु शुरू थिया आहिनि। असांजा 3 मुतालबा आहिनि त बहिरिया टाउन नामंज़ूर इन मनसूबे खे हिकदमि रद्द कयो वञे। गिरफ़्तार थियल मथां जेके दहशतगर्दी जा कलम लागू कया विया आहिनि उहे सरकार हिकदमि वापसि वठे ऐं जिस्कम चेयरमैन सुनान खान कुरैशी, साईं ज़ैन शाह समेत सभिनी गिरफ़्तार थियलनि खे हिकदमि आज़ादु कयो वञे।